नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। सेवण में बाईपास से रोड हादसे में नीगर फौत थी वियो आहे। अहम ख़बर है खे अपडेट कंदा हलूं। मोटरसाइकिल ऐं रिक्शा में टक्कर थियो, जंहिंखां पोइ नीगर मथां टैंकर चढ़ी वियो। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। सेवण में बाईपास से रोड हादसे में नीगर फौत थी वियो आहे। मोटरसाइकिल ऐं रिक्शा में टक्कर खां पोइ नीगर मथां टैंकर चढ़ी वियो। फौती जी सुञाणप ईदनपुर वासी तौर थी आहे। पुलिस टैंकर ड्राइवर ऐं रिक्शा ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अफ़सोसनाक ख़बर है, अवां ताईं पहुचाईंदा हलूं। सेवण में बाईपास ते रोड हादसे में नीगर फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सेवण मां गुलशेर बलोच खां। जी गुलशेर, अपडेट कजो हादसे बाबति। जी बिल्कुल, एक अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। सेवण जे बाईपास रोड ते जेको रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में पोयां ईंदड़ जेको ट्रालर आहे उहो मोटरसाइकिल सवार मथां चढ़ी वियो आहे, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार ईदन पुट रहमतुल्ला किरारो जेको सेवण जो रहवासी आहे उहो सॾे ते जेको आहे फौत थी वियो आहे, जंहिंखे जेको आहे हींअर सेवण अस्पताल जेको आहे पहुचायो वियो आहे। हिन जी ज़रूरी कार्रवाई बैदि जेको आहे हिन वक़्तु लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते हिन वक़्तु कोराम मतल आहे, ऐं जॾहिं त ट्रालर ड्राइवर ऐं रिक्शा ड्राइवर खे जेको आहे पुलिस पंहिंजे हिरासत में वठी जेको आहे लॉकअप करे छॾियो आहे, जॾहिं त आख़िरी इतलान ते अञा ताईं जेको आहे को बि वाक़े जो केस दाख़िल न आहे। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।